ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा हलूं त FGRF दावत इस्लामी जे तरफ़ां बरसाती पानी कढाइण लाइ तालका ठरी मीरवा में 45 झटा लगाया विया। उन मौके ते इलाइक़े वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसातुनि खां पोइ असांजा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। बरसातुनि जी वेझ सां रोड रस्ता बुॾी विया हुआ। हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदनि का बि सार न लधी आहे। असां शुक्रगुज़ार FGRF दावत इस्लामी वारनि जा आहियूं जिन असांजी वायर कई, जिन पंहिंजे ख़र्च ते असांजे इलाइक़े में बरसाती पानी निकाल लाइ झटा लगाया, जिन खे तक़रीबन 1 महीनो गुज़री चुको आहे, जेके ॾींहुं राति मुसलसल हली रहिया आहिनि। ॿिए तरफ़ दावत इस्लामी जे नुमाइंदनि जावेद अहमद शर अब्दुल करीम ख़ासकेली वधीक ॿुधायो त असांखे निगरान तौर मुक़ररु कयो वियो आहे। दावत इस्लामी बहितरीन कम करे रही आहे। बरसातुनि सबबि इलाइक़ा पाणी हेठि अची विया हुआ। बरसाती पानी निकाल करण लाइ FGRF दावत इस्लामी भरपूर नमूने सां सहकार कयो आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।